सांगड़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ शहर समेत आसपास जे इलाइक़नि चोटियारो टंडो मिठा खान पेरूमल गजरी वर्कशॉप दिलशाख ऐं ॿिनि इलाइक़नि में गुज़िरियल 2 कलाकनि खां हलंदड़ तेज़ तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी आहे। सांगड़ शहर मुकमल तौर ते पाणी हेठि अची वियो आहे। वणनि जी फसल खे कापारे नुक़सान, आबादगारनि ऐं हारियुनि जे मथे ते हथ अची विया आहिनि। जॾहिं त सांगड़ में मुसलसल 2 कलाकनि जे वसकारे बाद सांगड़ में एम ए जना रोड मीरपुर खास चौक समेत सांगड़ जे हेठां वारे इलाइक़नि में बरसाती पाणी रवासियुनि जे घरनि में दाख़िल थी वियो। 2 कलाकनि बरसात सांगड़ ज़िले इंतज़ामिया ऐं म्युनिसिपल कमेटी जा पोल पधरा करे छॾिया। बरसात बाद गटर नाला उथलण करे सॼो शहर पाणी जो ॾेख ॾियण लॻो आहे। पाणी निकासी लाइ म्युनिसिपल कमेटी अमलो मंज़रे आम तां गायब थी वियो। अमलो किथे बि नज़र न पियो अचे। इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत घरनि मां पाणी कढी रहिया आहिनि, जॾहिं त सांगड़ ऐं उन जे आसपास वारे इलाइक़नि में 2 कलाकनि खां बरसात जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।